नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो है। किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात का पोइ मौसम खुशगवार थी वई। केतरनि इलाइक़नि में बिजली बंद ऐं मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। कराची, हैदराबाद, नवाबशाह, जुंगशाही, सरहारी ऐं ॿियनि शहरनि में शदीद गर्मी का पोइ बरसात थी आहे। बरसात का पोइ मौसम खुशगवार थी वई। माण्हू बरसात जो मज़ो वठण लाइ ॿाहिरि निकिरी आया आहिनि। कराची में बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई। शहरनि जा चेहरा ख़ुशीअ मां बहकी उथिया। गुलशन मेमार में बरसातुनि खां पोइ नेकाल जो मुअसर निज़ाम न हुजण सबबि केतिरनि ई इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। रोडनि ऐं घिटियुनि में पाणी बीहण करे ट्रैफ़िक जाम थी वई, जंहिं सबबि शहरनि खे सख़्तु ॾुखियायूं पेश आयूं। न्यू कराची, सिंधी होटल, अलावाली, सुरजाणी वारे इलाइक़े में बि बरसाती पाणी बीहजी वियो, जॾहिं त गुलशन मेमार में पाक सरज़मीन पार्टी जा अॻुवान राहील, हबीब ऐं ॿिया बरसाति में गाॾियुनि खे कढण ऐं शहरनि जी मदद कंदा रहिया। होॾां गुलिस्तान जौहर, बहरिया टाउन, एयरपोर्ट, मलीर, सोराब ॻोठ, न्यू सब्ज़ी मंडी, गडाब, सादी टाउन ऐं गुलशन हदीद में बि वसकारो थियो। अक्सर इलाइक़नि में बिजली बंदि थी वई आहे। ॿिए तरफ़ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि सख़्तु गर्मी खां पोइ बरसाति थी आहे, जंहिंखां पोइ मौसम खुशगवार थी वई। माण्हुनि बरसाति खां पोइ तफ़रीह मागन ॾांहुं रुख़ कयो आहे। जुंगशाही जी कोहिस्तानी पट्टी, मारू जबल, कारू जबल, मालमाड़ी ऐं ढोरो मकान साडोरो समेत आसपास जे इलाइक़नि में सावणी जो परियों वसकारो थियो। खेतनि ऐं तराइनि में पाणी अचण ते मालवंद मारूड़नि में ख़ुशी जी लहर छांइजी वई ऐं हिक ॿिए खे बरसाति जूं मुबारकूं ॾींदा रहिया। नवाबशाह में बि बरसाति जो सिलसिलो जारी आहे, जंहिंखां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। शहरी मोटरसाइकिलुनि ते सवार थी मौसम जो मज़ो वठण लाइ घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। होॾां जाम साहिब शहर ऐं आसपास जे इलाइक़नि यूसुफ डायरी स्टॉप, 72 मोरी, मलंग मोरी, नियाज़ाबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सावणी जी बरसाति जे पहिरें वसकारे गर्मी जो ज़ोर टोड़े छॾियो। बरसाति सबबि शहर जे गुबचाणी रोड ते बरसाती पाणी तलाउनि जी सूरत में बीहजी वियो, जॾहिं त मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। होॾां टंडोजाम, मक़सूदो रिंद ऐं ॿियनि शहरनि में बि बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे।